नाज़रीन अवां ॾिसी रहिया आहियो STV न्यूज़। मां ख़दीजा फ़ातिमा। नज़र विझूं था हिमल जी अपडेट ते। नाज़रीन मलीर खां मुश्ताक गबूर जी रिपोर्ट मूजिब मलीर जे सहाफ़िन शहज़ादो मस्तोई, समी अबड़ो, ज़ुहेब राजपूत ते SHO शाह लतीफ़ पारां कूड़ा केस दाख़िल करण ख़िलाफ़ कोरंगी प्रेस क्लब जे सहाफ़िन, सियासी समाजी अॻवाननि ओशाक मीराणी, ज़ुहेब ज़रदारी, ज़ुल्फ़कार भुट्टो, ज़मीर मशहूरी, फ़ियाज़ पलेजो, एयाज़ गुल जामणो ऐं ॿियनि पारां कोरंगी प्रेस क्लब ते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरनि हथनि में प्ले कार्ड खणी ऐं बैनर खणी SHO शाह लतीफ़ इसरार हुसैन बरड़ो ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। इन मौक़े ते हुननि IG सिंध, एडिशनल IG कराची ऐं आला इख़्तियारनि खां पुरज़ोर मुतालबो कयो त सहाफ़िन ते दाख़िल कूड़ा केस फ़ौरी तौर ख़त्म करे फ्रॉड निजी कंपनी ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे। ॿी सूरत में सॼे सिंध में एहतिजाजी मुज़ाहिरा कया।